पातशाह योगीश्वर जा वचन ॿुधी फरमाइण लॻा त भाई संत तुंहिंजो सुवाल निहायत अजीब आहे, छाकाणि जो ब्रह्म अकथ सॻो आहे, हू मन ॿुध ऐं वाणी टिनी खां परे आहे, तंहिंजी वार्ता अहिड़ी चई सघबी। ऐं वरी हिनखे अगोचर बि चवंदा आहिनि, यानी हू इंद्रनि द्वारा पिणु जातो नथो वञे। तंहिं हूंदे बि पंहिंजे सिखनि खे सम्झाइण लाइ दया बरदार सतगुरु फरमाइण लॻा त निंड में सुम्हे खां पोइ जेका सामग्री सभिनी में मन में रचे थो, सा सभु सत प्रतीत थिए थी। जहिड़ीअ तरह ॾिसबो आहे त के लोक ख्वाब में भयानक पदार्थ ॾिसी ओचितो रड़ करे उथंदा आहिनि ऐं सुपिने में स्त्री भोग नापाक थी पवंदा आहिनि। इन्हनि ऐं बाजे ते के निंड में टहक ॾेई पिया खिलंदा आहिनि ऐं के त वरी खुशांगियूं ॾेई पिया रहंदा आहिनि। वरी विढ़ंदा ऐं झेड़ो कंदा आहिनि, पर उहे बि जॾहिं सुपिने में उन्हीअ सॼी वर्तण खे सचो मञींदा ऐं ॼाणंदा आहिनि, तॾहिं त अहिड़ी हालत में ख़ुशीअ जे महिल ख़ुशि ऐं दुख जे वक़्तु दुखी थियनि था। पर जेकॾहिं हू उन वक़्तु ख्वाब खे कूड़ो करे ॼाणनि त सुपिने जी क्रिया जेकर का बि नज़र न अचे। जहिड़ीअ तरह बाजीगर पंहिंजी माया छल करे लोकनि खे ॾेखारे ख़ुशि कंदो आहे, पर जॾहिं हू पंहिंजी गोदड़ी छॾे उथंदो आहे या सुपिने वारो जागी पवंदो आहे त पोइ वरी हू उनखे सच न ॼाणंदो आहे ऐं न कॾहिं भरमंदो आहे। मिसला को माण्हू ख्वाब में शींहं ॾिसी जागे थो त पोइ भला हू उनखे ॾिसी छो नथो उथी भॼे। इन्हीअ जो ही कारण आहे त हू उन्हीअ सागिरीअ खे सुपिनो ॼाणी हर्ख शोक नथो करे। अहिड़ीअ तरह जेसीं ताईं ही जीव अज्ञान रूपी निंड में सुम्हियल आहे, तेसीं ताईं हिनखे ही जगत नाना प्रकारनि सां सचो भासे थो ऐं उन में जॾहिं हिनखे लाभ थिए थो तॾहिं ॾाढी ख़ुशी थो करे ऐं जॾहिं का हानि थिएसि थी त तमामु दुखी थिए थो ऐं पोइ अहिड़ो जवाबु तमामु दुखी थिए थो ऐं पोइ अहिड़े ख्वाब गफ़लत में रही राग द्वेष ऐं बेआदिक जेतिरा दुख आहिनि से सभु ही जीव भोगे थो। लेकिन जंहिंजा भाग भला आहिनि से सतगुरूअ खे पाए उन्हनि कलेशनि खां आज़ादु थियनि था, यानी सतगुरु हुननि खे पूरो ॼाण बताए इन्हीअ अणहूंदे भोले खां बचाए वठे थो। अहिड़ीअ तरह सुपिने में को माण्हू अची केर शींहं जे साम्हूं पए ऐं उनखे ॾिसी ॾाढो डपु थिएसि ऐं निंड में भॼण जी कोशिशि घणी करे पर डुकियो न थिएसि ऐं किरियो पवे। जेतोणीकि आहे सभु कूड़, पर तंहिं हूंदे बि हू घणे क़दुरु डिॼे ऐं घबराइजे थो। एतिरे में को ॼाणंदड़ आदमी उतां अची थो लॻे ऐं हिनखे सुपिने में दुखी ॾिसी सुजाॻ थो करे, तॾहिं हू मस वञी थो करार पाए। अहिड़ीअ तरह सतगुरु जगियासु पुरुषनि खे ॾिनल ॾिसी सत उपदेश ॾेई सुखी कनि था ऐं हू साहिब फरमाइनि था त हे प्यारा, तो में जनम ऐं मरण ॿई कोन्हनि ऐं न तो में बुख ऐं प्यास ई आहे ऐं न तो में रति मात्र हर्क शौक़ ई आहे। तुंहिंजो रूप उन्हनि सभिनी खां परे आहे। इत्यादि को उपदेश ॾेई सतगुरुनि जगियासूअ जो अज्ञान नाश करे था छॾनि। तंहिंखां पोइ हू जीअं जो तीअं जगत खे झूठो थो ॼाणे। एतिरो चई श्री गुरु अर्जन देव जन हेठियो महासुंदर शब्द उचारियो। श्री मुखवाक महिला 5। बाजीगर
जैसे बाजी पाई नाना रूप स्वांग दिखलाई, स्वांग उतरे थम्यो पसारा तब एक ओंकार। कोन रूप उपजो बिनस्यो कत गयो वो कत ते आयो हिक राह, जलते उठे अनक तरंगा कनिक भूखन कीने बहुरंगा। बीज बीज देखियो बह प्रकार फल पाके ते एक ओंकार, सहस घटा में एक आकाश घट फूटे त वही प्रकाश, भरम लोभ मोह माया विकार भरम फूटे ते एक ओंकार। वो अविनाशी बिनसत नाही, नाको आवे नाको आवे नाकी जाए, गुर पूरे हो में मल धोई, कहो नानक मेरी परम गत हुई। तात्पर्य, जहिड़ीअ तरह बाजी विझंदो आहे ऐं उन में हू अनेक रूप धारे स्वांग बणाईंदो ॾेखारींदो आहे ऐं बाजीअ में केतिरनि क़िस्मनि जा खेल कंदो आहे। कंहिं महिल फेराईंदो आहे त कंहिं महिल रोड़ाईंदो आहे ऐं बाजे त वरी जंग जूं तयारियूं कराईंदो आहे। पर बाजी राग जी उहा बाजी का सची न चइबी आहे, पर हर को पियो चवंदो आहे त ही कूड़ो सवा घड़ीअ जो खेल आहे, छो जो पुतलियूं सभई हिन जे आधीन आहिनि ऐं जीअं हू हिननि खे नचाए थो तीअं हू नचनि थियूं। कंहिंखे बचाए थो कढे त कंहिंखे जीताए थो, का ख़ुशी थी करे त का रंज थी करे। पर जॾहिं उहो बाजीगर पंहिंजो सॼो पसारो समेटे थो तॾहिं फ़क़ति हिकिड़ो पाण ई थो रहे। तंहिं करे ईश्वर खे बि बाजीगर मिसल सम्झणु घुरिजे, जो पंहिंजी इच्छा सां अनेक रूप बणाए सॼे ब्रह्मंड खे पैदा करे थो ऐं पंहिंजे शक्तिअ सां उन्हनि में वसे थो ऐं जीवन में चेतनता थिए थी, जंहिं करे हर को पंहिंजी क्रिया पाण करे थो, दुख में दुखी सुख में सुखी थिए थो ऐं इन्हीअ दुख सुख जो हेतु पंहिंजा कर्म ॼाणे थो। पर जॾहिं ईश्वर लय करण ते अचे थो त सभु कुझु नाश करे छॾे थो। तंहिं करे वीचार करे ॾिसो त केरु पैदा थियो ऐं केरु नाश थी वियो। मिसला जीअं जल ते बूंद बुधा पैदा थींदा आहिनि, पोइ उन्हनि में के वॾा हूंदा आहिनि त के नंढा हूंदा आहिनि, पर आख़िर उहे सभई नाश थी वेंदा आहिनि। पर के वीचार थो करे ॾिसिजे त जेके बुध ॾिठा थे से जल आहिनि ऐं बुधा फ़क़ति नाम मात्र हुआ, लेकिन जंहिंखे उन्हनि जी ख़बर न हूंदी से बुधनि खे का बि वस्तु सम्झंदा। लेकिन असां सभिनी खे बुधनि खे जल ॼाणणु न घुरिजे, जो उहे जल वांगुरु असांजो सॼो कमु पूरो कनि था। यानी असीं उहे पाणी पीऊं था त उन लहियो वञे ऐं सनानु था करियूं त मेल धोए ऐं ॿिया पिणु सभु कार्य जल वांगुरु उन मां सिद्ध थियनि था। तॾहिं कीअं चवणु या सम्झणु घुरिजे त जल ॿियो ऐं बुधा ॿिया आहिनि। बोल श्री गुरु नानक देव।